या वडी में वडी जंग इन जंग जे नाम जे सुने भिटाई घोड़ फरमाए सुभान अल्लाह फरमाए तो मरना आगे जे मुआ से मरी चिलमात हुदा से हयात मरना दे आगे मुआ उन्होंने मजा साईं मुफ्ती खान मोहम्मद रहमतुल्लाह अलैह ये अल्लाह जा बाना सॼी ज़िंदगी पंहिंजे नफ़्स सां गॾु थी अल्लाह जे राह में पंहिंजो टाइम क़ुर्बान कयो से मुफ्ती साहब उन्हनि मुजाहिद करे बचाए उन्हनि आलिमनि बचाए जिन जे लाइ मदीने जे साईं फरमायो जे रब्बानी आलम सां हथ मिलायो सम्झ मां मुस्तफ़ा सां हथ मिलायो जे आलम दीन सां गॾु मानी खाधी उन सम्झ मां रसूलुल्लाह मस्जिद में या रवायत बयान की जुम्मे में मालिक फरमायो जो मुंह पंहिंजे नाले को जो मुतलक जो आलिम दीन सां रब्बानी आलिम सां पर आलिम कहिड़ो बि आहे मां बाप कहिड़ा थियनि बेनमाज़ी जेके बि पर अल्लाह जे महबूब जो हुकुम आहे अल्लाह जो हुकुम आहे त तव्हां हुनजी इज़त कयो बेशक आलिम कहिड़ो बि आहे तव्हांखे इज़त करणी आहे मुंहिंजो इहा ॻाल्हि कई साईं जवाहर साहिब सां बटे पठान बटे पंजाबी बटे सिंधी अची मूंसां गॾु वेही रहिया मुंहिंजो प्यालो बोड़ जो हिकिड़ो सुभान अल्लाह मानियूं ब गिरा गिरा थी सुभान अल्लाह तो हम भी हुजूर के साथ खाएंगे सुभान अल्लाह ये जिम्मे में वरी को हथरा पयो मुंहिंजा इहो बि हुकुम आहे त घरां खणी अचो गंजी खाओ पोइ भली गंजी खाओ अल्लाह जी मेहरबानी सां साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह उन्हनि आलिमनि बंदा हुयो जिन जे लाइ महबूबनि फरमायो जे इन्हनि सां घणियूं गुज़ारियूं सम्झ मां रसूलुल्लाह जिन इन्हनि जवाननि सां हथ मिलायो मूंसां मिलायो जेके इन्हनि सां गॾु वेही जिन खे मानी नसीब थी सम्झ मां रसूलुल्लाह सां त इहे आलिम बि अॼु जहिड़ा इहे रब्बानी आलिम शहीद ते जहिड़ा न पर पंहिंजा ॿिया जेके न आम मरी विया इहे बि जहिड़ा ये भी जिंदा मदीने के साईं फरमायो जड़े कब्रिस्तान वञण थे उतां गुजरो चो अस्सलाम अलैकुम या अहलल क़ुबूर कब्रिस्तान वारो अमत सलाम सलामती अरे सलाम कबवा जियरे के मुए के करो सलाम जियरान तॾहिं त बाबूअनि फरमायो तव्हां सलाम कयो तव्हांखे इहो जवाबु ॾियो टाइम खे बचाईंदे सलाह न पर त मां सुध जे अहिड़े बुज़ुर्ग जी तोखे ॻाल्हि ॿुधायां जो वार कढंदी सल्लल्लाहु सरवरी रहमतुल्लाह अलैह सोरवर्दी सिलसिले जो वॾो बुजुर्गा सिद्दीकी खानदान जो चश्मो चिरागा दोस्तों बुजुर्गो साईं जी आदत मुबारक हुई त कॾहिं बि पूरी ज़िंदगी में जना खां होश संभालियो हिकिड़ी बि नमाज़ अकेले न पढ़ियाऊं हर फर्ज़ नमाज़ जमात सां पढ़ियाऊं पिछली जी नमाज हुई असर तय पहिरीं वारी साईं जी अख लगी वई फ़कीरम समझो तबियत नासाज़ आहे सो जमात थी साईं खे कोन उथारियो जमात निकिरी वई साईं जो अख खोली फरमायो ख़लीफ़ा जमात थी वई सॾ करी आहे कि भला असां मुनासिब कोन सम्झो असां सम्झो तबियत नासाज़ आहे इन जे करे सॾ कोन कयोसीं हाने को दौर तो वो अज जे करी जोर की नमाज पढ़ी थी वजे तो सही साईं हुसैन सा 4-5 ताईं वरी हलंदो आयो कम ही पे अचे फलाणो पे अचे बुलेट आयो वो इहो चवण हो जो बांग असां हर मुसलमान मस्जिद में सुभान अल्लाह हाणे माण्हू बि कोन हो जेके पढ़ी रहा उन्हनि खे साईं कीअं ॿियारे खणी ॿियूं नमाज़ूं जना त हिननि जो नफ़ल थिए
पर विची जी नमाज़ खां पोइ नफ़ल मकरूह आहे साईं हाणे इहे बि न पियो करे सघे ख़लीफ़े खे फरमायूं कौरो खण कौरो खयाऊं साईं ॿाहिरि हलिया उहो जेको शहर जो मुक़ाम हुयो कब्रिस्तान हुयो उनखे जॾहिं भेजा आया फरमायूं ख़लीफ़ा हिन कब्रिस्तान में वञ 11 कुल पढ़ अलहम्द सुगूरो पढ़ ऐं टे दफ़ा सलात पढ़ी मुंहिंजो नालो वठ त हिन जो सवाब मखदूम जे तरफ़ां सॼे कब्रिस्तान वारनि खे मिले पोइ कब्रिस्तान वारनि खे चयो अदा मखदूम नूह जी जमात निकिरी वई आहे पहिरीं नमाज़ जेका जमात सां नसीब कोन थी आहे लिहाज़ा अवाम जा ॿ टे ॼणा उथी अचनि त मखदूम साहिब जमात करे नमाज़ पढ़े सुभान अल्लाह बेशक फकीर साहब इहो पैगाम ॾिनो त ॿ टे न सॼो कब्रिस्तान उथी ॿुधो अल्लाहु अकबर हाजी मलफूज़ा शरीफ पढ़ी ॾिसो सॼे कब्रिस्तान वारा उथी बीठा सफ़ूं चयूं साईं नमाज़ पढ़ाई नमाज़ पढ़ाए जॾहिं शहर ॾे रवाना थिया अल्लाह जे ज़िक्र में हलिया जॾहिं शहर खे वेठा आया उहे सभु मुक़ाम कब्रिस्तान वारा गॾिया आया ख़लीफ़े अर्ज़ कयो सोना हाणे हिननि जो छा थींदो हलनि या मोटनि साईं पोइते न्यारे फरमायूं वारो कर ख़लीफ़ा पोइते मोटा वञे शहर में काए पवंदा सभु शहर में घिड़ी पवंदा साईं फरमायो मोटो अवां जी महिरबानी असांजो कमु थी वियो ओ मुंहिंजा प्यारा त इहे जेके असांजा आम मुस्लमान गुज़ारे विया आहिनि इहे बि मुआन आहिनि इहे बि जीअरा आहिनि पोइ जीअण जो फ़र्क़ु हूंदो आहे को बंगले में जीअंदो आहे को कचे घर में जीअंदो आहे ईअं ई हिननि जे जीअण ऐं शहीदनि जे जीअण में फ़र्क़ु आहे शहीद जीअरा ऐं इमाम हुसैन जी त ॻाल्हि ई सो त सैयद शुहदा इमाम आली मकाम मुंहिंजा प्यारा दोस्तो भई शहज़ादा हसनैन करीम रज़ी अल्लाह तआला अन्हुमा ॿ टे फज़ाइल जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आया त मौला अली साईं वॾे जो नालो रखियो पंहिंजो हज़रत अमीर हमज़ो सुभान अल्लाह अदा वॾे जो नालो छा रखी ऐं इमाम हुसैन जो नालो रखी जाफ़र तैयार पाण बि कंदा आहियूं पीउ गुज़ारे वियो पुट जी औलाद थी चवंदो बाबा ने बाबा जो नालो जीअरो थियो सुभान अल्लाह जिंदा चाचे जो मामे जो नाने जो दादे जो हज़रत मौला अली शेर खुदा इरादो कयो त मूं पंहिंजे चाचे हज़रत अमीर हमज़े जो नालो ज़िंदा कयां वॾे जो नालो रखियाऊं अमीर हमज़ो जॾहिं मुंहिंजा प्यारा सुहिणो नंढड़ो शहज़ादो हुसैन आयो पाण इरादो कयो त मां पंहिंजे भाउ शहीद जाफ़र तैयार जो नालो ज़िंदा कयां इमाम हुसैन जे मथां नालो रखियाईं जाफ़र तैयार सुभान अल्लाह कुछ ॾियारा गुज़रिया आमिना जो लाल हसन बीर हुसैन जो नालो आयो आहे आन फरमायो हैदरे करार मां पंहिंजी मर्ज़ी सां तव्हांजे शहज़ादनि जा नाला मटण जे लाइ कोन आयो आहियां उमिरि जो मूंखे रब करीम हुकुम फरमायो आहे त ॿिन्ही शहज़ादनि जा इहे नाला मटियो मां रब जो नाला ॾियां उहे नाला शहज़ादनि जा रखो सुभान अल्लाह सही फरमायो मौला मोमिननि जा मौला हैदरे करार रब मूंखे फरमायो मुंहिंजा मुस्तफ़ा तूं मुंहिंजी पसंदि आई सुभान अल्लाह तूं मुंहिंजी चाह कई ऐं हसन हुसैन तुंहिंजी चाह तुंहिंजा नाला मूं रखिया न बेशक मूं रखिया अल्लाह से पंहिंजे हबीब जा नाला कहिड़ा रखिया मुहम्मद सुभान अल्लाह जॾहिं साईं जो नालो ॿुधो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो दुनिया में वॾे वॾो फ़क़ीर हुआ मुंहिंजो नालो ॿुधी मूंखे सलात न पढ़ प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह पंहिंजे हबीब जो नालो रखियो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो नालो ख़ुदा किथां कजो महमूद वजो सुभान अल्लाह महमूद कंहिंजो नालो आहे अल्लाह जो नालो आहे महमूद जी माना घणो सारायल मोहम्मद जी माना जंहिंजी तारीफ़ सारा खुटे सुभान अल्लाह
जने अल्लाह पंहिंजे महबूब जो नालो मुबारक रखियो मदीने जे साईं शुक्राने तौर पर अल्लाह जी सारा करण शुरू कई हमद शुरू कई रब करीम वारी ॿियो नालो रखियो अहमद सुभान अल्लाह मोहम्मद अहमद भाई महमूद मां निकतल महमूद मां अहमद जी माना तारीफ़ करण वारो मोहम्मद जी तारीफ़ कई वई सुभान अल्लाह अल्लाह से फरमायो मुझा मुस्तफा ये मूं तुझा नाला मुबारक रखिया हाणे हिकिड़ो ॿियो वाइदो ॿुध असा ऐं रब वसक रब्बुक मक़ामम महमूदा जी नाले वजा मूं अवाजा नाला कजान यो महमूद यो मक़ाम महमूद क़यामत वारे ॾिहाड़े मां तव्हांखे अता फरमाईंदुसि न मक़ाम ते तव्हांखे विहारींदुसि मुंहिंजा महबूब अवाजा नाला मूं रखिया आहिनि हाणे हसन अमीर हुसैन जा नाला मां छो रखां अवाजा नाला मूं महमूद खां वरिता ऐं हसन हुसैन नाला मां रब पंहिंजे हुस्न मां कजा सुभान अल्लाह हसन जी माना सोनू हुसैन जी माना सोनू मुझा महबूब मुझे हुस्न मामू ये बई नाला कदी तुझे शहजाद दे तो रखा अल्लाह अकबर शान तनिहार मकाम तनिहार जंजा नाला रब करीम रखे ऐ मुझा प्यारा दोस्तों अल्लाह रसूल के एड़ा प्यारा ज़ोहर दी नमाज अगी वाली नमाज दोस्तों साईं नमाज पे पढ़ान इमाम हसन हुसैन साईं घर मुबारक खां निकली मस्जिद शरीफ में आया मस्जिद नबविया सहाबा किराम सुबह बजी साईं जे पुछा नमाज का पढ़न हे बई शहजादा आया जेको सारी सब हट परे जी नाने ने भी दस अल्लाह अकबर सुफर में चा गुजरी वनी मुझे महबूब वट पता पेरी रकात में साईं बीठो हाने ॾिठो सी अञा जेके बीठा ॾिसो पिया नज़ारो त करे इमाम हसन साईं महबूब जे ॾिननि पेरनि मुबारकनि मां ये अंदरूं निकिरी वरी हेॾां वञे वरी हेॾां इमाम सुभान अल्लाह नमाज हले पई जॾहिं साईं सजदो कयो सजदे में विया असां हैरान आहियूं हाणे छा थींदो जीअं जो सजदे में विया असां ॾिठो इमाम हसन साईं इमाम हुसैन साईं ॿई महबूब जे कुल्हनि ते सवार थी विया सुभान अल्लाह हाणे सोचियोसीं न हाणे साईं सजदे मां सर मुबारक खणंदो कीअं थींदो कमु अल्लाह जे महबूब मथो मुबारक खणी ॿई हथ हेॾां करे इमाम हसन साईं खे लाहे ज़मीन ते विहारियो वरी हेॾां ॿिनी हथनि सां इमाम हुसैन खे खणी ज़मीन ते विहारे पोइ उथी बीठा सुभान अल्लाह नमाज़ आहे या विंदर आहे सुभान अल्लाह तमामनि जी ख़ुदा जो फर्ज़ आहे ॿ टे माण्हू जबल जा नवां उहे हिननि आदाबनि खां वाक़िफ़ कोन उहे आया हुआ जबल खां मेहमान हा या खरीदार थी आया हा या मदीने में मिलन वो मसलो खणी आया अपनी हिक रकात पढ़जी वई हे जो आया इमाम हसन हुसैन खे इहे जो ॾिठऊं नमाज़ में त सदर कयो छोकरा परते जो नमाज़ पई हले ख़्याल कयो इहो ॻाल्हि जने अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज खत्म फरमाई सलाम वाले फरमायो ये केर हा जन मुझे शहजादन के पे झलियो अल्लाह अकबर ये केर हा असाबन सबूर नर्ज जो सोना असा कौन हुआसी मदीने जे साईं फरमायो केर हा साईं के नवा आया नमाज पढ़न था हुई ते मुझे आका फरमायो जने फारग थियन इन्हनि खे पैगाम ॾियो त नमाज असांजी आहे क़ुरान असांजो आहे इस्लाम असांजो आहे कलमो असांजो आहे असां अव्हांखे रब ॾेखारियो आहे असां अव्हांखे सभु कुझु सेखारियो आहे पोइ ॿई हथड़ा मुबारक इमाम हसन हुसैन ॾे खणी पाण जेका ॻाल्हि कयऊं उर्दू वारे आस्तोन जो तर्जुमो कयो कि नबूवत इनके घर की है इमामत विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है
जेके नमाज पढ़नी आ सो पढ़े नची गाल वणे तो घर वणे अल्लाह अकबर सुभान अल्लाह मुझे शहजादे जो मना न करे हाय हाय गोया महबूब जो मकसद यो आ काहे मुजा उम्मतियो ही जवान हुए आवांगे पुटन वांगे नहीं ये हुसैन वो शहजादो आ जो एक सजदे सा तमाम सब नमाज पुकारे पार करो सुभान अल्लाह एकले सजदे सा उम्मत जा बेड़ा कारी दो सुभान अल्लाह उनके तमा ये न रोके मखदूम अल मखादिम सही मखदूम मोहम्मद हाशिम चंदनी रहमतुल्लाह अलैह बयान हाशमी ने एक अजीब गरीब रिवायत हंदिया तमाम बुझंदो ईमान ताजो थी सुभान अल्लाह सही फरमाइंदा है कि जब इमाम हसन हुसैन साईं घर दे अॻियों खेॾनि था पिया कुछ ॿार हा कोई उठ ते सवार हा वो उठ थी था गुज़रियो साईं वारनि पुछो किथां जो तो उठ तो असां किराए भाड़े ते कयो आहे ऐं असांखे पको में पंहिंजो मदीने जो शहर घुमाईंदो ऐं बाग जी भई शहजादा हिक ॿिए खे था फरमाइनि हलऊं जी जलमा खां तयार थी अॼु पाण बनाने साईं वटि अंगल करियो सुभान अल्लाह पाण खे बि उठ घुराए ॾे मदीनो बि घुमूं ऐं मदीने जा बाग बि घुमूं ॿई ॼणा अम्मा जी जल वटि आया अर्ज़ था कनि जी मां असांखे तयार कर मां अम्मा जी जल कपिड़ा पहिराया सुरमू पहिरायो वार फणाया मुंहिंजा दोस्तो शहजादा खोट बंदी मुझे महबूब जी बारगाह में आया अल्लाह जा महबूब पंहिंजे हुजरे मुबारक में वेठा भई शहजादा पासो खां अची वेठा हाणे महबूब ने ॼाणी बुझी ख़बरूं न कढी सुभान अल्लाह समझी विया त को अंगल खणी हां आया सही इमाम हसन हुसैन साईं बुझो ये पंजी आंगलूं हितां साईं गॾु हलनि था ये हलनि था असां मां ख़बरूं कढ असीं को कमु खणी आया अल्लाह ने महबूब फरमायो समझियो मुर्कन था हुसैन सोने जी गाल ते ओ महबूब दुनिया जा सुभान अल्लाह एक पासे मुझो अरबी ढोलक एक पासे एक पासे मुझो अरबी ढोलक एक पासे उन्हनि सभिनी जो बोलण हिक पासे मुझे अरबीअ जो बोलण हिक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा पुठियां वारा जब कोन था सुभान अल्लाह पोयां हथ करो त ख़बर पए जागो था सुभान अल्लाह याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे महबूब जो बोलण हिक पासे महबूब जो मुर्कन एक पासे यूसुफ जो घुंड घुंड खोलण पासे यूसुफ जो घुंड खोलण मिस्र में आया न वो जन ॾिठो तकरीबन 70,000 माण्हू साईं जहाज संसार फटकण लॻा सुभान अल्लाह हुस्न ॾिसी पियो मुस्या वो हुकुम थियो त हाणे तव्हां पर्दो करियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हाणे पर्दे जेको माण्हू अचे पर्दे पोइ जॾहिं ॾुकार आयो मिस्र में ॾुकार त माण्हू दाऊं कयो साईं तूं बादशाह आहीं महिरबानी करे असांजे अन्न पाणी जो बंदोबस्तु कर हज़रत यूसुफ बरकातु नफ़र पयूं अल्लाह के अर्ज़ के मुझा मौला वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा सुभान अल्लाह रिज़्क़ जो बंदोबस्तो कयो आहे तूं खाराईंदो प्यारींदो मां केरु थींदो आहे हिनखे खाराइण वारो जनीदा दिल विझ कनी तुंहिंजो आसरो ओ भारी सिज अवल जी वठण जो करीम रब छा थींदो अल्लाह से फरमाए यूसुफ नबी हिकिड़ो कमु कर तो पंहिंजे चेहरे खे विधो आहे पर्दो हां सही ठीकु आहे
हाणे जॾहिं बि तोखां को अटो वॾो घुरे न त सॼो पंहिंजो चहिरो मुबारक ज़ाहिर न कर, सिर्फ़ु थोरो हीअ पला खण, अल्लाह अकबर सुभान अल्लाह जेको अनु घुरे पाणी थोरो पला खणी उन ॾे निहार, उहो अहिड़ो त तुंहिंजी मोहबत में क़ाबू थी वेंदो जो 3-3.5 महीना वरी उनखे न पाणी यादि ईंदो न मानी यादि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय से सम्झिया? पोइ इहो तो मैसर रहमतुल्लाह अलैह घुंड चवे, घुंड घूंघट पाण फरमाए थो याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी, यूसुफ जो घुंड खोल हिक पासे मुझे मदनीअ जो मुर एक पासे सुभान अल्लाह वाह 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 हुस्न बराबर हुरा छोहिनो अरबी असांजो आई, सुभान अल्लाह सुभान अल्लाह यूसुफ तोणी बीबी ज़ुलैखा पहरन जोड़ा जन्नत डाला बेसवगा खड़ी केला बोकला जब नूरी पोशाक निरालिया, सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम जो घुंड खोलण से ग़ालिबन इमाम हसन रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जे यूसुफ जे घुंड खोलण सां इहे तमाशा हुआ, सो बि मेराज वारी राति 4थे आसमान ते सोणे महबूब जे रस्ते में बीठो, बाऊं ॿधी बीठो। ऐं साईं दुआ सलाम कयो यूसुफ तव्हां हिते, पोइ जेको यूसुफ अर्ज़ु कयो साईं हसन रज़ा खान तर्जुमो कयो। सुभान अल्लाह पाण जो फरमाया कि मां हज़रत यूसुफ फरमायो अल्लाह ने तुझे ऐसा हसीन बनाया, अल्लाह ने तुझे ऐसा हसीन बनाया कि यूसुफ को तेरी राह गुज़र में तालिबे दीदार बनाया, अल्लाह ने तुझे। एक जाए तो सही सुन रहा, एक झलक देखने की ताब नहीं आलम को, वो अगर जलवा करे कौन तमाशाई हो। सुभान अल्लाह सही बोल क्या? हाँ समझी हो यहाँ तक वहाँ कर दादा का मां मसरूफ से आया, सुभान अल्लाह समझी हो यहाँ अंगल खड़ी आया जी असांजा नाना असां चाहियूं था त असांखे किराए भाड़े ते उठ घुराए ॾे, अल्लाह अकबर सो असांखे मदीनो भी घुमाए, मदीने जा बाग भी घुमाए। आमिना जी लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शहजादो तव्हां जन्नती जवाननि जा सरदार आयो, अव्हांखे सवारी भी का सरदार खपे। सुभान अल्लाह बेशक बेशक हाँ सही उठ बोलो न हाँ सही सवारी भी सरदार नाना सही को उहा केड़ी सवारी आ मदीने जे साईं फरमायो उहा सवारी तव्हां जे साम्हूं आ, वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान मदनी जहान जो सरदार अवां जन्नती जवाननि जा सरदार भई शहजादा मुझे कुलन मुबारकन ते वियो तमां सरदार सरदारनि खे घुमायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम नढलो साईं अर्ज़ तो करे नाना असां जेके उठ ॾिठा न उन्हनि खे महार हूंदी आहे महार हुजे थी महार, असां ॾिसूं था त ॿार हीअं था कनि त उठ हीअं थो मुड़े, अल्लाह अकबर हीअं था कनि त हीअं थो मुड़े, वे वे उथ त उथ भी त भी, हीअं था कनि त हीअं थो मुड़े। हीअं था कनि त हीअं थो मुड़े, 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 हीअं था कनि त हीअं थो मुड़े,
मुझे महबूब अलैहिस्सलातो वस्सलाम पैदल जुल्फन मुबारक करके खिल रहो सुभान अल्लाह पान फरमायो सोना हुसैन हिकड़े पासे जा जुल्फ इमाम हसन जो महारून ए पासे जा जुल्फ इमाम हुसैन तू जो महारून ए उए जुल्फ जो अल्लाइल इज़ा सजा सुभान अल्लाह उए जुल्फ उए महारून जब जो रब कसम खयो आ ओ तुझे जुल्फ जे बंद कमंदर दा तुझे जुल्फ जे बंद कमंदर दा तो हैरान हजारे मर गो तुझे शाही दस्तर ख्वान मथे मेहमान हजारे जन नूर दिठो निकाब मजा से कियनरवन ची ख्वाब मजा सुभान अल्लाह वठी दर्श कर जे बाब मजा दरबान हजारे सुभान अल्लाह तुझे शाही दस्तर खान मथे अरिस्टो करे नाना भाड़ो के तुर वठ में किरायो घणो थींदो सुभान अल्लाह साईं फरमायो किरायो कुझु कोन्हे किरायो हूंदो पैसनि जी सूरत में न हाँ सही सुभान अल्लाह कहिड़ी सूरत में साईं फरमायो जॾहिं ॿई ॼणा अवां मुंहिंजे कुलनि ते सवार थी वेंदो पोइ जॾहिं मां उथी बीहां जॾहिं हलंदुसि पोइ हिकिड़ी नंढड़ी दुआ घुरंदुसि भाड़ो इहो आहे जो आमीन चइबो सुभान अल्लाह दुआ मां घुरंदुसि शहज़ादो आमीन तव्हां चइजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह फैसलो थी वियो ॻाल्हि ॿुधी वई हाणे साईं कई मुंहिंजे कुलनि ते ॿई शहज़ादा सवार थिया ऐं ॿिन्ही सोने नव जे ज़ुल्फ़नि जो सहारो वरितो अल्लाह जा मिठा महबूब उथी जॾहिं हलण लॻा इमाम हुसैन साईं कन मुबारक जे वात खे अर्ज़ु कयो नाना साईं दुआ हाणे घुरबी या विच सफ़र में या आख़िर में अल्लाह अकबर सुभान अल्लाह अल्लाह जे महबूब फरमायो शहज़ादो दुआ वारो कमु लाहे था छॾियो अल्लाह अकबर सुभान अल्लाह जो बाग समझाने में सवलो थे हे सलमान जो बाग आ हे फिलाने जो बाग आ मदीने जो शहर समझाने सवलो थे तारीख खावा के वाक़िफ़ कया मुझा भी दोस्तों मुझे महबूब हथ मुबारक कया बेड़ो असा उम्मत जो पार थी सुभान अल्लाह अल्लाह जे महबूब हथ रखया अर्ज़ के मुझा पाक रब वहाजी सवारी आ बहाजा सवार सुभान अल्लाह अज मौक़ो भलो आ अज सब पिया चवन चके चण आयो काफ़िलो जॾी तरह मोचारी तोड़ सिगावारियां सैयद ते तरह मथां कोड अज लख लहे पई लोड जी जात मुजतन जी सुभान अल्लाह अज जेको पियो ॾिसे हिकु मां छमुअल तुंहिंजी अखरनि जो वॾा मर्द मथे न विझई मारे हिकु मां छमुअल तुंहिंजी अखरनि जो वॾा मर्द मथे न विझई मारे हर जो कटरूंदे रड़ंदे ॾिठमि सही दाना हथले रब थई मारे सैदाना हथले रब थई मारे अल्लाह जे बाबू बचड़ा खया मुझा पाक रब अज मौक़ो ॾाढो भलो आ मौला अज सवारी ॿिन्ही जहाननि जो सरदार आ सवारियूं जन्नती जवाननि जा सरदारनि ऐं अल्लाह अज सवारी जे सदके सवारनि जे सदके मुंहिंजी गुनहगार उम्मत जो बेड़ो पार फरमाओ मुझे उम्मत ते रहो मुझे उम्मत जो बेड़ो पार इनामत मुझा महबूब दुआ था घुरन उम्मती पिया चवन अॼु तार मां
भेड़ो तरियो मुंहिंजा मिठा अजदार मां भेड़ो तरियो सुभान अल्लाह मूं सम्झो त लंगर थी वियो आहे पर लंगर अञा को आहे हाणे ॾेढ कलाक बस अजदार मां भेड़ो तरियो मुंहिंजा मिठा बाबा सखी तुझी सखा अब सी मगर मौला घुरो मुंहिंजा मिठा तुझे करे अजदार मां भेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे दुआ ख़त्म फरमाई दुआ खत्म थी अल्लाह जा महबूब अहले पाक घुमाए जने मत मदीने शहर में दाखिल थिया असहाब सगोरन मंज़र ॾिठो त वाह जो मंज़र आहे महफ़िल हसीन तुंहिंजी महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माना हिकु मीर पीर आयो नाणे काना महफिल हसीन तुंहिंजी ॾाढा वॾा शिकारी आया शिकारु थी विया ॾाढा वॾा शिकारी आया शिकारु थी विया आया हुआ ख़रीदण पर मुलाक़ हे वापार तुंहिंजा जानी खाने न करन माना महफिल हसीन तुंहिंजी महफिल हसीन तुंहिंजी सावन सुगोरन मुबारक ॾियणो कंहिंखे इमाम हसन हुसैन इमाम हसन हुसैन शहजादो मुबारक हो जो वाह जी सवारी मिली त सोने बमोरा न्यारे फरमायूं मूंखे बि गॾियो मुखे मुबारक हुजो त सोना तोखे लख मुबारक हुजनि वाह जूं सवारियूं हथ कयूं वाह जा सवार हथ कया उहे सवारनि जो कुल वेझड़ा थी वियो हिकु वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी टीका बुगाल काने हलंदो सिकिर हुसैनी कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैनी इमाम हसन साईं मथे मुबारक जे वारनि खां वठी सीने मुबारक ताईं केर मुबारक ताईं हू बहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं चेल खां हेठि हू बहु अली मुर्तज़ा शेर खुदा इमाम हुसैन मथे जे वारनि खां वठी चेल ताईं हू बहु बाबे जी तस्वीर मौला मदीने वारे साईं जी तस्वीर जॾहिं ॿई शहज़ादा हलंदा त ॼण मौला अली मदीने जो साईं गॾु कंदो उहे शहज़ादा महबूब जे बचन मूं कंहिंखे न कस लॻी महबूब जे बचन मूं कंहिंखे न कस लॻी शहर में फिरूं छो न मल्हाईंदा जग ते छपर हुसैनी सोचो जग ते छपर हुसैनी कुल वेझड़ा थी वियो हलंदो ज़िक्र
भेजला थिए हो सदो हुसैनी का बिगाल नाए अल्लाह तो जिक्र हुसैनी तेरा मुसलमान भाइयों अल्लाह जा महबूब मदीने पाक दी शहर में हेठ बैठा चौक बाजार में वेही रहा वेही शहजादा हेठ आया अल्लाह जे महबूब वेही इन शहजादन जा हथ मुबारक रखी ये मथे करे फरमायूं मन अहब्बनी जी मोहब्बत मुसा जन की हिन शहजादो हिनन जी अम्मा ऐं बाबा क़यामत दी मां रसूलुल्लाह जा पाड़ेसी शरई मोहब्बत सच्ची मोहब्बत जेको अहल बैत सां रखंदो मदीने जे से ख़ुशख़बरी ॾिनी आहे त उहे क़यामत ॾींहुं मुंहिंजा पाड़ेसी हूंदा थोरी पाण फरमायूं मुंहिंजा पाक रब हे मुंहिंजा प्यारा तूं बि हिननि सां प्यार फरमाओ ऐं जेकी हिननि सां प्यार फरमाइनि उन्हनि जे लाइ मुंहिंजी बिशारत क़बूल फरमा अला हुब्ब आल मुहम्मद मात मोमिना जेके हिननि सां मोहबत कनि आल बैत जी इज़त कनि ऐं अल्लाह जॾहिं दुनिया मां वञनि त कलमा पढ़ंदा उन्हनि जो ख़ात्मो बिल ईमान फरमाए उहे जेकॾहिं तुबई मौत में मरी वञनि त क़यामत जे ॾींहुं अहल बैत जे हुबदारनि खे शहीदनि सां गॾु वॾे फ़ज़ाइल मूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कया सिर्फ़ मुख़्तसर फ़लसफ़ो करबला अदा जॾहिं यज़ीद पदीत तख़्त ते वेठो छोकिरा हो 24-25 तख़्त ते वेंदे हिन ख़राफ़तूं शुरू कयूं दीन खे कमज़ोर करणु ऐं जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जा असाबी हुआ वॾनि उहिदनि ते वॾी उमिरि वारा ताबई हुआ उन्हनि खे हटाए उहे कुर्सियूं वरी पंहिंजे दोस्तनि यारनि खे ॾिनी अहिड़ो निज़ाम क़ाइमु कई दोस्तनि मशवरो ॾिनो त तुंहिंजे तख़्त खे बादशाही खे ख़तरो कोन्हे सवाइ इमाम हुसैन हिन जल्दी गवर्नर मदीने जे खे चिठी लिखी पैगाम मोकिलियो त कंहिं बि सूरत में इमाम हुसैन खे मुंहिंजे ताबे कर मुंहिंजी बैत वठ गवर्नर सोने इमाम पाक खे घुरायो सॼी सूरत हाल ॿुधाई कि सोना हुसैन हुन पैगाम मोकिलियो आहे जंग थिए जो कुझु थिए इमाम हुसैन खां बैत वठणी इमाम पाक फरमायो जेकॾहिं अॼु मां इन ज़ालिम जी ऐं बुरे तरीक़े सां तख़्त ते बीहण वारे जी मां बैत कंदुसि त सुभाणे पांजी वारा बि चवंदा असांजे कहिड़ी मयार इस्लामी कबाबी जेको जंग विहारी जॾहिं इमाम हुसैन ई कुझु कोन पुछो त असां छा पुछो मां इहा रीत विझणु कोन थो चाहियां मां बैत ताकी मां लड़ाई बि कोन थो कयां जंग बि कोन थो कयां मां मदीनो छॾे हलियो त वञा मुंहिंजे करे मां नथो चाहियां त सुहिणे मां नाने जे शहर में को रत वहे का जंग थिए न मां हलियो थो वञा मके पाक जिते जेको दाख़िल थी वियो सो अलाह जे अमन में आहे मां उते वञी ज़िंदगी जा ॾियारा थो गुज़ारियां इमाम पाक पंहिंजनि सां मशवरो कयो तयारी वरितऊं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो शौबान जो महीनो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक ॾे हाणे हीअ त सभु ढक हुई इमाम पाक खे सॼी ख़बर हुई जॾहिं साईं करीम ॿिन्ही कननि में हिकु कन में बांग चई ॿिए कन मुबारक में तकबीर चई ऐं सोने हुसैन ॾे विहारियो फरमायूं हुसैन ज़बान हाल सां इमाम हुसैन जीना न फरमायूं बांग थी वई आहे तकबीर थी वई आहे नमाज़ जो छा थींदो ज़बान हाल सां अर्ज़ की नाना फिक्र न कर कोई नमाज पढ़ता है मस्जिद में कोई मेहराब मिंबर में कोई नमाज पढ़ता है मस्जिद में मेहराब में काबे के साये में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साये में सुभान अल्लाह नाना उत नमाज पढ़बी जो दुनिया जंग रहिजी हिकिड़ो ई सजदो अहिड़ो कंदासीं जो तुंहिंजी उमत जो बेड़ो पार करे पियो
तुझी रमज़न खे छा ॼाणा जंहिंमें सरार बि आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें नकार बि आहे इक़रार बि आहे। पाक हुसैन पंहिंजा वठी आयो रोज़े पाक ॾे लाज़मी ज़रूर जॾहिं वतन छॾींदो आहे वतन जी हिकिड़ी मोहबत हूंदी आहे। साईं जे अखियुनि में जा नीर हा उहो मदीनो पिया छॾियूं जे मदीने जे ॾिसण जे लाइ सॼी उमत थी रोए। मदीनो ऐं मके ॾिसण वारा हाज़िर ॾिसण वारा तफ़सीर सावी वारे लिखियो आहे त क़यामत जो ॾींहुं थींदो साईं जलाल जा बादशाह 4,500 मलाइका ईंदा उन्हनि वटि नूर जूं ज़ंजीरूं कोई खणी काबे खे फेराए कोई चवंदा काबा हाणे अलाह साईं घुराए मलाइका जी ताक़त आहे छिकींदा काबो चुरो अर्ज़ कंदा रब तुंहिंजो घर हले ई कोन थो। अल्लाह साईं फरमाईंदो पुछो छा थो चाहे छो नथो अचे मुंहिंजो घर पुछो काबे खे अर्ज़ कंदा काबा अल्लाह साईं घुरायो हल क़यामत थी वई ही किसो ख़तम। काबो चवंदो ईअं कोन हलंदुसि जन्नतुल मावा वारा उथा मके में जेके मुंहिंजा पड़ोसी मोमिन मुस्लमान सुता पिया उन्हनि खे उथारियो उहे मुंहिंजे वेझा विया अल्लाह साईं ठीकु आहे उथारियो उहे कम मके वारा उथो सभु काबे जी उथारियो हलो हाणे काबे जो छिकींदासीं कुझु बि काबा हाणे न बांझी वारा उन्हनि खे उतां घुरायो इहो कोन हलंदो मांझी जो त मिसाल ॾिनो आहे शहर जे करे पर जेके हिंदुस्तान बांग्लादेश जिते हूंदा उन सभिनी खे वठी वञो उहे सभु अची ईंदा हाणे काबो काबा हाण इहे त आया जन मूंखे ॾिठो तवाफ़ कयऊं पर उहे ग़रीब मिसकीन जेके बकरियूं चारण वारा हुआ जेके हारी हुआ आणींदा हुआ चाढ़ींदा हुआ उन्हनि खे पैसो कोन हो पर जॾहिं हाजियुनि जा टोला ॾिसंदा हुआ चवंदा हुआ त हाजी हज वञो था चइजां ही उलिया पोइ अंदरि रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो अॾोरा पोइ हाजी हज वञो था सवे सलातूं सवे सलामा चइजां मिठे मुरसल खे मुदामा जॾहिं जो न अजान सवा को वजिया पोइ अंदरि रोज़े वेही चइजां ॾुखीअ जो अॾोरा पोइ हाजी हज वञो था इन्हनि सिकायल इहे बचनि इहे ईंदा पोइ शर्त कहिड़ो हूंदो त हलां थो पर मदीनो घुमाईंदा महबूब जो मुल्क घुमंदुसि हबीब जो मदीनो घुमंदुसि सोने जो दीदार कंदुसि हाज़री ॾेई पोइ अल्लाह जी बारगाह में वेंदुसि वो मदीनो अॼु साईं जी बारगाह में आया सोना नाना तोखे सभु ख़बर आहे तक़दीर अची वई सॾ अची वई लिखियूं जनी जेतिरियूं लोह कलम में उन्हनि ओतिरियूं घरियूं घारनि पेयूं लिखियो जो निरार में सो अंग कियारी कीअं थिए हाणे पारियो वेठी पार जेको लालनि लिखियो लोह में इमाम पाक हथड़ा कया सभिनी खे जो आमीन चओ मीर जलाल उन दुआ जो तर्जुमो कयो साईं फरमाए तो दुआ उनजी ज़रूरत आना कर बल्ख वसाइण
तुझे जीन का दिल भर पाक नबी हाणे घर बार लुटाइण कम मुहिंजो बस तू नजर कजाए नाना नबी जेको हूंदो मूले हुकुम रबी सो पूरो कंदासीं इंशा अल्लाह आरब रिझाइण कम मुहिंजो तो जमण समूखे कन में चयो मां बचपन में तुसां वाइदो कयो आखून अदे खीर अमर जी दल जो मल्हाइण कम मुहिंजो जी दल जो मल्हाइण कम मुहिंजो सुभान अल्लाह सही मोकिलाए रवाना थिया अची मक्के पाक रसिया शबाल गुरू रमजान गुज़ारी शबाल दिल कैद में कूफिन जा ख़त अचणु शुरू थिया साईं ते हिते वञी ज़िंदगी गुज़ार लॻो त बलाल अमन छे जहाँ भी दर्द ज़ालिम हो वहाँ फरियाद क्या करना साईं ने ऊँच उठा कूफिन खे जो ख़बर पई माण्हू चवंदा आहिनि इहे जत बेरो कान पर अरब चवंदा त कूफी लायूं थी कूफी लायूं थी कूफी बेवफा ऐं बेवफा पक्का अॼु ताईं ख़त लिखणु शुरू कयो इमाम पाक हिकु रिवायत में आहे त 150 चिठियूं लिखियूं 150 हिकु रिवायत में 1200 हालांकि उन वक़्तु इहो पोस्ट ऑफिस जो कोन हुयो और निज़ाम सहूलियत कान्हे हुनजे हूंदे बि 150 चिठियूं वॾी ॻाल्हि आहे 150 ख़त 1200 ख़त लिखियो बेटा साहब जो फरमाए इन्हनि बेवफा आख़िरी ख़तनि में छा लिखियो कूफिन काग़ज़ लिखियो विझी विच अल्लाह असी ताबे तुंहिंजे तूं असांजो शाह हेकर हेॾे आ त तख़्त ताबे तुंहिंजे हुन में लिखियो अल्लाह जे वास्ते खुदा जे वास्ते अच्छा असी मजबूर आहियूं यज़ीद जी बेत कंदासीं मयार न कजो क़यामत जी रब रसूल पुछो त असीं चवंदासीं असां इमाम हुसैन आहियूं रहबरी रहनुमाई कई कोन पोइ असां निधन खां थी यज़ीद जी बेत कईसीं इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन्हनि ख़तनि खे ॾिसी हाणे इरादो कयूं त हालांकि अली साईं साहिब इन्हनि बेवफ़ाई की साईं जी ख़बर हुई आहे साहिब सगोर में ॿुधायो इमाम पाक ॼाण हेरा जो ख़त आया त पाण मशवरो कयूं दलीलूं कढल असाब सगोर था उन्हनि में सुञो कि तव्हां न वञो तव्हां पंहिंजो को सफ़ीर मोकिलियो हल घर ते इमाम मुस्लिम खे तयारु कयो उतां जा हालात मालूम कयो इमाम मुस्लिम खे मोकिलियूं इमाम मुस्लिम कूफे में आयो धक सां 40,000 माण्हू साईं जा मुरीद थी विया उहा बेत हुई इमाम हुसैन 40,000 जिते माण्हू रहंदो आहे चंद मुखालिफ़ चंद दोस्त कूफे में यज़ीद जा बि हेल्पी हुआ उन्होंने यज़ीद के चिट्ठी लिखी पैगाम तो वेठो छा करी तख्त जो वञण वारो इमाम मुस्लिम अची विया 40,000 माण्हू जेके आहिनि सो फौजी बणिजी विया बेत करे चुका वारो को उन वरी बसरे जो गवर्नर इब्न ज़ियाद ज़ालिम सख़्त क़िस्म जो माण्हू उनखे कूफे जो गवर्नर लॻायो उहो जोखे में कूफे में आयो दारुल अमारत में अची दाख़िल थियो धक सां उन्हनि वॾेरा ज़मींदार सरदार सभु पुराया ऐं पूराई कीअं बंदि कीअं कई जोखे में चई अचो मुज़ाकरात था कयूं ॻाल्हियूं था कयूं उन सभिनी खे घुराए अंदरां ताला हणी चई हाणे छा था चओ यज़ीद जी फ़ौज अचे पई 30,000 अञा ॻाल्हियूं ॿोलियूं हलियूं पई मां मुस्लिम खे ख़बर पई साईं उन्हनि माण्हुनि खे हुकुम कयो त इहे वॾेरा ज़मींदार पंहिंजा न छॾाइण 40,000 माण्हू तलवारूं खणी इब्न ज़ियाद जे उन कारखाने उन हुकूमत जे कारखाने जे इर्दो गिर्द थी विया हुन वरी ज़ालिम हिकिड़ी चाल खेली वॾो ज़ालिम हो वॾेरनि सरदार जी भित मथे छत ते चाढ़े की हिन में के कंहिंजा कंवारा के कंहिंजा कबीरनि जा सरदार आयो उन्हनि खे सम्झायो त असांजो मुआसिरो ख़तमु कनि यज़ीद जी फ़ौज अचे पई न कयूं त पहिरीं त अवां सरदार मरंदो अवांखे मारींदासीं पोइ ॾिठो
उन्हनि पंहिंजी क़ौमनि खे छत ते वेही सम्झायो त छॾियो मुआफ़िरो भॼो, असांजी जान बचायो, मां पंहिंजी जानियूं बचायो, पंहिंजा ॿार बचायो। हे जो तकिल हली गए त 39.40 तितर बितर थी 500 हीअं निकिरी विया, 100 हीअं निकिरी विया, 200 हेॾा निकिरी विया। बाक़ी वञी मां मुस्लिम सां 500 माण्हू रहिया, 40,000 मां बाक़ी 500 39,000। साईं एसि मगरब जी बांग आई, साईं नमाज़ पढ़ूं पोइ था ॾिसो उन ॻाल्हि खे। साईं नमाज़ पढ़ाई मां मुस्लिम सलाम जो वराई त पोयां उहे बि बेटा फरमायो दुनिया आई धारिया मिट मुईअ जा नथिया वधी रखी डेरन मन में ऐं खिलियो पई थी कारिया खुशबू पई सारिया उठना हिलो ताकन में ये कूफी सब भॼी फटी जा। रात जो वक़्तु इमाम मुस्लिम पानी जरा उॾ लॻियो तो को दरी न पड़े। ये 1000 माण्हुनि जा घर हुआ, इमाम पाक अंदर पे घुमे फिरे, को दर खोलण जे लाइ तयारु न आहे, को पानी पियारण जे लाइ तयारु न आहे। उन्हनि कूफियुनि ख़त लिखी दीन जे लाइ इमामनि खे घुरायो। इमामनि पाकनि जो लड़ाई जो इरादो कोन हो। दोस्तो जंहिं ॾींहुं इमाम मुस्लिम शहीद थियो उन ॾींहुं इमाम हुसैन साईं उतां निकिरी चुका, चिठी हली वई, साईं निकिरी चुका। हुर बिन रियाई अहल बैत जो हुबदार कमांडर हो, करबला जो पासो वठी बीठो ऐं सभु खुलियूं ॻाल्हियूं ज़हन में अची छो मसइलो। अॼुकल्ह घणो माण्हू त ईअं पिया कनि त इहा 2 शहज़ादनि जी जंग, 2 शहज़ादे, यज़ीद बि शहज़ादो, मूं वासो शहज़ादे जो शहज़ादो आहे त मुंहिंजो हुसैन, शहज़ादो आहे त मुंहिंजो हुसैन। क़यामत जो ॾींहुं थींदो, पर उन खां अॻु में जॾहिं अल्लाह साईं बेहिश्त ऐं जन्नत खे पंहिंजो दोज़ख खे पैदा कयो त बेहिश्त खे दोज़ख चयो आउं तोखां सुठो आहियां, भलो आहियां। साईं शायदि सम्झा दोज़ख पियो चए आउं तोखां भलो आहियां। बेहिश्त चयो छा में तूं भलो आहीं? ही भलो हिन में सभु वॾा बादशाह आउं खणी वियो, निमरूद, हामान, सद्दाद, क़ारून सभु मूं में ईंदा। अबू जहल, अबू लहब, बेहिश्त ख़ामोश थी वियो, बेहिश्त ख़ामोश थियो। अल्लाह से जिब्रील खे मोकिलियो, बेहिश्त खे चओ त दोज़ख खे जवाब ॾे त तोखे इहे मुबारक मूंखे इमाम हुसैन क़यामत जो ॾींहुं थींदो असां महबूब सच के बेहिश्त में वेंदासीं इंशाअल्लाह, इंशाअल्लाह। जन्नत बेहिश्त अल्लाह खे तो जो चयो त आउं तोखे 2 थंबनि सां सींगारे ॾींदुमि, उहे थंब ते कोन ॾिसां। एतिरे में रब इमाम हसन हुसैन खे सॾाई फरमायो बेहिश्त हे तुंहिंजा थंबला, सुभान अल्लाह, हे तुंहिंजा थंबनि, इन्हनि सां मूं तोखे सींगारे। घणा वरी बेवकूफ़ वरी यज़ीद खे बि शहज़ादा हीअ जन्नती जवाननि जा सरदार, सुभान अल्लाह। क़ुर्बन रियाई इमाम हुसैन खे रोकियो, सॼो पैगाम ॾिनो। इमाम पाक चयो त हुर असां न को मिलण आया आहियूं, असांजो इरादो आहे न को कुर्सी जो चकर आहे, ऐं त इन सूरा मदीने खे छॾे वञी मके आबाद थियो। हे ॾिसो ॿोरियूं खटनि जूं आहिनि, इन्हनि ज़ालिमनि असांखे घुरायो, इन्हनि वास्ता ख़ुदा जा विधा त असांखे दीन सेखा, असांजी अची हेल्प कर, रहबरी कर, असां हिननि जी इस्लाह जे लाइ आहियूं। असां को न को जंग जो ऐलान कया त हाणे जेतिरा यज़ीद खे मञनि था एतिरा मूंखे बि मञनि, इन खां वधीक था ऐं त हज़ारों लश्कर वठी अचां, पर मुंहिंजो इहो इरादो कोन्हे को। बोले चयो सही, हिननि जा इरादा भेड़ा ग़लति आहिनि, मूंखे ख़बर आहे। तव्हां हीअं करियो, मुज़ाकरात पिया कयो, हिन ॿिनि सां मिलूं पिया, राति थींदी हे सुम्हंदा, तूं राति जो हलियो वञ, राति जो ॿार बचा वठी वापसि वञ, हे हिननि जा इरादा ग़लति आहे। सांझी थी सुम्हणी, हे सुता, इमाम पाक पंहिंजो काफ़िलो वठी मके या मदीने जी तरफ़ हलण लॻो। सॼी राति हलिया, फजर थी ॾिसंदो उते ॾिठो। सॼी राति हलिया, सुबुह जो पटड़ी हुई, अॼु राति वरी कोशिशि कयो, सुम्हियो, निकिरी वई, वरी ॿी राति, वरी साईं हली, सुबुह ॾिसंदो उते ॾिठो, वरी टी राति ॾींहं जो सुबुह थी, साईं पुछियो हुर ये ज़मीन कहिड़ी आहे? कि करबला। इमाम पाक निहारे फरमायूं अब्बास अलमदार सामान लाइ
खेमा खोलो। करबल में आ गए हैं, करबल में आ गए हैं, करबल बसाने वाले जिब्राइल थे जिनका झूला झुलाने वाले। करबल यो को थींदो सुठो मुझे नाने खां हिन करबला जो बाबे से हिन करबला जो जिक्र कयो। हाणे कोटड़ो कोन्हे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो। अल गर्ज़ एतिरे में 30,000 फौजी ॿिया बची विया। उन्हनि ईंदे शर्त 7, 8, 9 पाणी बंदि कयो। इमामनि पाकनि जो इमाम हुसैन उन्हनि खे तकियूं कंदो रहियो, पंहिंजे फ़ज़ाइल खां वाक़ुफ़ कंदो रहियो। पर इहे सभु यज़ीद जे पैसनि नौकरनि में अंधा थी विया। मुंहिंजा प्यारा इमाम पाक जी तकरीर हुननि जे मथां असर कान पई करे। हिदायत सां फरमायो कदर वारा कम थिया पुटा ख़रीदार हीरे ऐमान कदी के साल कलंदा सार जेके लो कुटीन लोहार तन केड़ो कदर सोन जो मरी मोर विया बाकी हज न रहियो को हेकड़ो तन आखेरन ते वेठा चुब चढ़ी अची ठंड भरी किन कांखेरन मां नहीं रात इमाम पाक पंहिंजा मुरीद घुराए मुरीदो ॻाल्हि ॿुधो हिननि खे मुंहिंजी ज़रूरत आहे अव्हांजी ज़रूरत कोन्हे अव्हांखे हिननि खे डप बि कोन्हे मुंहिंजे करे हर गुरू पंहिंजा बच्चा न मारायो मुंहिंजे करे पाण खे तकलीफ़ में न विझो तव्हांखे इजाज़त आहे क़यामत जे ॾींहुं नाने साईं ज़ाहिरी चिमको त हे बेवफ़ा निकिता बसि अव्हां हलिया पर इहे जेकॾहिं शर्मिंदा था थियो त बत्ती विसायां पियो ॿुधाई जो मौक़ो वठी निकिरी वारे मुरीद चवण लॻा मुर्शिद हिन मुसीबत ज़रा वक़्त में तोखे अकेलो कीअं छॾियो हाणे सभु कुझु सिर्फ़ु हिते विदा ख़ुदा जी बात बि हिते थींदी ओ अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के दे दरिया में बेलो हलाए केर केर पीर कामिल खां सवा लहरूं लंघाए सुबुह थी मुरीदनि खे सही अॻ में असांखे 51 मुरीद 50 चलचिया इमाम पाक बड़ी वो फौज यजीदी फौज हो गया कि आए को इमाम मुस्लिम आए को मदद का तो हुर कने हेडा कने हत्ते कने पुइते पासे वाला साथे में हुर हिन का वडी वडी जंगू लगू तो के कुछ कोन जो आज घबरायो तो यार गाल हो हां ये बेवकूफ जो है अरे रसूलुल्लाह जी औलाद के मुकाबले सोने बाबू के कुलन जा सवार बना नमाज़ पे पढ़ो पक्को पक्का मुनाफिको पिटाई साहब तर्जुमो कयो हुर जी गाल जो फरमाए तू बखा बाबा मगा बाहर केडो अच्छो आही पर अंदर तुझो कारो मच्छी माओ खाई अना पियो चवाई पखी आहा पिरन जो सासा फरमायो पखी चवाई पिरन जो तो हल हंज निशान मोती चुन मेहरान जा तू कढ न कई जी कान हेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुर निकतो पर हुर जे निकरण सां इमाम हुसैन को को वॾो फ़ाइदो न कोन न चे आया निकतो एॾे वॾे लश्कर में हिकिड़ो माण्हू हेॾा चो या हेॾा चो फ़र्क़ु कोन पर ॻाल्हि असल में हुई
इमाम पाक पंहिंजी बसीरत नूरानियत सां जो निगाह फेरी त ॾिठो त हुर आहे जन्नती जहन्नम में बीठो आहे जहन्नम में बीठो आहे इन जे करे पाण अॻिते इलाइक़ा नारो हणा त मन जो जन्नती निकिरी अचे न को साईं खे हुननि जी मदद जी ज़रूरत हुई सिर्फ़ु हुर खे ॿाहिरि कयो हुर आहे हिकु मिंट उहो सही थियो पोइ इमाम पाक जा भाई थिया भाणीजा सौट मासात उहे मैदान में निकिरी आया सुबुह खां शाम ताईं इमाम पाक मुरीदनि जा पंहिंजनि जा लाशा खणी खेमनि जे हवाले कया दोस्तो आख़िर पाण मौला अली साईं जी दस्तार ॿधऊं मदीने जे साईं जो पटको मुबारक ॿधऊं हैदर जी ज़ुल्फ़कार तलवार खयों इमाम हसन जो पटको सदरो करे ॿधऊं पाण घोड़े ते वेठा ऐं जंहिं वक़्तु करबला जे मैदान में आया तो उन ॾींहुं मुंहिंजा प्यारा दोस्तो ये यज़ीदी गिचड़ जे वांगुरु भॼन पिया ॼण को बबर शीरे थी हिक धक सां पहिरीं मुक़ाबले में 300 यज़ीदी इमाम पाक चक करे 300 यज़ीदी मारी 121 नेज़ा लॻा त हिकु इमाम हुसैन चारों तरफ़ तीर आया 121 तीर मुंहिंजे हुसैन पाक जे जिस्म में लॻा 40 तलवारुनि जा घाव हुआ 32 महल जो कया सो भाला लॻल हा मुझा अज़ीज़ दोस्तों अचानक आवाज आयो अल्लाहु अकबर सही तलवार म्यान में करे लथा शिमर नहीं डोलो फरमायो शिमरा एडो बहादुर हो अग में अची हां मां तो खबर ॾियो हिकड़ी नमाज हुसैन जी कोई जिंदगी में कज़ा ना है भाया पहुंचे हट मां नमाज में सजदे में सर रखा मता यार नोरा कोने तो हुसैन आखिरी नमाज कज़ा करे पियो अचे मां सर सजदे में रखा कोई तुझी मर्जी पाक हुसैन अर्ज क्यों मुझा मौला पीण ला पानी कोने शहादत वाले रत सां तयम्मुम या वुजू करे जिंदगी जो आखिरी सजदो अदा करोस कबूल फरमा अल्लाहु अकबर अमाजा आशिक हजारा सही असां जी यारी कबूल फैसला सही असां जी यारी कबूल फैसला उदास अखरन सवा तो सोना अञा त कहीं ले ॾिठो ई ना है झिजे पई अवां जी सिक में ये दिल वेचारी कबूल फैसला अल्लाहु अकबर सुभान रब्बी आला सुबरेलैन मस्त था खंजर की वार में मेरा हुसैन मस्त था दीदार यार में हज़रत मौला अली के शाबाशी दी मैदान बदर में रब आवाज आयो ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार रब फरमायो अली जो जवान लाए जुल्फ़कार जड़ी तलवार काने अज इमाम हुसैन सजदे में आ हेला शिमर नहीं मुझा प्यारा दोस्तों खंजर खयो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इमाम हुसैन के शाबाशी दी ऐं उन जो तर्जुमो आज का कयो कि इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है अरे सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है सुभान अल्लाह से शाबाशी देनी मदीने का सही हली आया हुसैन तो मुझे खानदान की इज्जत रखी तो मुझे आल औलाद जा मेरा पाक मुझे उम्मत जा तो मेरा पाक हुसैन आबाद हो मां तो खराजी अम्मा खातून जन्नत हली अली सही जरूर हली आया सब्र हली आयो सब्र इमाम जो सब्र नसीब सब्र सलाम तो मनो मां प्यारा हुसैन इश्क आयो इसके सलाम करो रब फरमायो युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह ससुई फुलू जो मिसाल ॾियण वारा हीरे रांझे जो इश्क बयान करण वारा शीरीन फरहाद की मिसाल ॾियण वारा कॾहिं करबला जी तारीख़ हुसैन जी ज़िंदगी ॾिसियो त मुंहिंजी आशिक़नि छा कमाल कयो आहे अल्लाह मुंहिंजी उन जी हाज़िरी क़बूल फरमाए इमाम